इलेक्शन कमीशन मखसूस सीटुनि बाबति 14 सेप्टेम्बर ते ॾिनल सुप्रीम कोर्ट जी वज़ाहत खे चैलेंज करे छॾियो। अक्सरियती जजनि जी 14 सेप्टेम्बर वारी वज़ाहत ते इलेक्शन कमीशन पारां नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त अदालती फ़ैसिले ते देर जी ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन नाहे। 12 जुलाई वारे फ़ैसिले ते वज़ाहत 25 जुलाई ते दाख़िल कई वई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त अदालत तहरीक इंसाफ़ जे दस्तावेज़नि ते इलेक्शन कमीशन का जवाब तलब न कयो। दरख़्वास्त खां पोइ पार्लियामेंट कानून साज़ी कई आहे। सुप्रीम कोर्ट 14 सेप्टेम्बर वारी वज़ाहत ते नज़रसानी करे। वज़ीर आज़म जी न्यूयॉर्क में गडियल क़ौम जे जनरल असम्बली जे साइड लाइन ते आलमी अॻुवाननि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी। शहबाज शरीफ़ जूं इराक़ी मनसब मोहम्मद शियाल सौदानी ऐं नेपाली वज़ीर आज़म KP शर्मा सां मुलाक़ातूं। गडियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी रेवट कई वई। वज़ीर आज़म तरफ़ां पाकिस्तान इराक़ विच में मज़बूत नाता सुठो सवण करार। पाकिस्तानी ज़ियारतुनि जे लाइ हर साल थींदड़ इंतज़ामनि ते इराक़ी हुकूमत जी वाखां। ॿिन्ही तरफ़ां लाॻापा वधाइण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो। गज़ा में जारी फ़लस्तीनियुनि जे क़त्लाम ज़ुल्म ॾाढ ऐं लखे इंसानी ज़िंदगियुनि जी तबाही ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां नेपाली वज़ीर आज़म ते वापार इक़्तिसादी ऐं सियाहत जे शोबनि में सहकार वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर मञियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वरी गडियल क़ौम जी जनरल असम्बली खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म ख़िताब में ख़िते ऐं आलमी मामलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। फ़लस्तीन, लिबनान ऐं कश्मीर जी मज़लूम आवाम जो केस दुनिया आॾो रखंदो। इस्लामोफोबिया ऐं मौसमियाती तब्दीलियुनि वारो मामलो बि उथारियो वेंदो। वज़ीर आज़म केतिरनि ई आलमी इलाक़ाई मसइलनि ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खे उजागर कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हाज़िर सर्विस लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली खे दिफ़ा जो सेक्रेटरी मुक़ररु करे छॾियो। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त नए सेक्रेटरी दिफ़ा जे मुक़ररी 2 साल 3 महीननि जे लाइ कई वई आहे। मुक़ररी 1 अक्टूबर 2024 खां थींदी। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली 31 डिसंबर 2026 ताईं सेक्रेटरी डिफेंस रहंदो। आइनी तरमीम के हवाले से PP चेयरमैन जो मौक़िफ़ चिट्टो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो मौक़िफ़ आहे त कंहिं फ़र्द के साम्हूं रखी आइन में तरमीम न थींदी। आइनी अदालत वक़्त की ज़रूरत आहे। केतिराई केस पेंडिंग में आहिनि। अदालत में सियासी केसनि ते वधीक ध्यानु ॾिनो वञे थो। सॼी दुनिया में आइनी अदालतूं आहिनि पर हिते अहिड़ो निज़ाम मौजूदु नाहे। इहो तासुर ग़लति आहे त हिकु जज खे नवाज़ण लाइ आइनी अदालत क़ाइमु कई पई वञे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। 40 सालनि खां पोइ बि अणपूरो इंसाफ़ थियो। बिजली जी ओवर बिलिंग ऐं लोड शेडिंग ते कमु थी रहियो आहे। सिंध हुकूमत NFC अवॉर्ड में बहितरी चाहे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जे हिदायतुनि ते मुनशियात जे ख़ात्मे लाइ जोड़ियल हाई पावर्ड कमेटी जो सिंध जे सीनियर वज़ीर शहर नामा अहमद जी सदारत हेठि ॿियो इजलास। समूरनि सूबनि ऐं वफ़ाक़ में मुनशियात जे हवाले सां इंटेलिजेंस शेयरिंग ऐं सहकार वधाइण लाइ फ्यूअन सेंटर जोड़ण जो बि फ़ैसिलो। समूरनि लाॻापियल इदारनि खे फ्यूअन सेंटर ज़रिए ॻंढण ऐं मुनशियात जे आदी माण्हुनि जे बहाली मरकज़नि लाइ सिहत खाते खां मदद वठण जो बि फ़ैसिलो कयो वियो। शहर नामा अहमद जो चवणु आहे त फ्यूअन सेंटर ठाहिण लाइ वफ़ाक़ सां ॻाल्हायो वेंदो। हर सूबे में वफ़ाक़ में फ्यूअन सेंटर ठाहियो वञे त जीअं मुनशियात जी रोकथाम जे लाइ असांजूं कोशिशूं वधीक मुस्तहकम थी सघनि। मुनशियात ख़िलाफ़ सिंध हुकूमत जी मुहिम जारी आहे। असीं चाहियूं था त समूरा स्टेक होल्डर्स इन में पंहिंजो असराइतो किरदारु अदा कनि। सिंध हुकूमत मुनशियात ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसीअ ते अमल करे रही आहे। हीअ असांजी नए नस्ल जे बक़ा जो सवालु आहे। मुनशियात ख़िलाफ़ समूरनि स्टेक होल्डर्स खे मुतहद थियणो पवंदो। मुनशियात ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जे देर बर्दाश्त नथी करे सघिजे। तालीमी इदारनि में मुनशियात जूं टेस्टूं थींदियूं। असांजो मक़सदु कंहिंखे शर्मिंदा करणु नाहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ईंदड़ महीने मलीर एक्सप्रेस वे कोरंगी कॉस वे खां कायदाबाद ताईं जो इफ़्तिताह कंदो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि मलीर एक्सप्रेस वे बाबति इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हू ईंदड़ महीने मलीर एक्सप्रेस वे कोरंगी कॉस वे खां कायदाबाद ताईं जो इफ़्तिताह कंदो। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त बरसातुनि बावजूदि मलीर एक्सप्रेस वे ते कमु तेज़ी सां जारी आहे। मलीर एक्सप्रेस वे जी पहिरें फेज़ जो 84% कमु मुकमल थी चुको आहे। ॿिए फेज़ ते 35% कमु मुकमल थी वियो आहे। वॾे वज़ीर कोरंगी कॉस वे जे कम खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। मीरपुर ख़ास पुलिस जे कूड़े मुक़ाबले में मार्जिबल डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे नफ़सियात रिपोर्ट पधरी।
ब्रिटिश रॉयल मेंटल हेल्थ सोसाइटी जे डॉक्टर शाहिद अली रिपोर्ट जारी कई। डॉक्टर शाहिद अली जो चवण है डॉक्टर शाहनवाज कुंवर हेलोसिनेशन नाले बीमारी जो शिकार हो। अड़ी बीमारी में मरीज़ के गैबी आवाज़ ॿुधण में ईंदा आहिनि। अहिड़ा माण्हू चर्स ऐं ॿी मुनशियात वापराइण सबबि बीमारी में मुब्तला थी वेंदा आहिनि। डॉक्टर शाहनवाज कुंवर 4 सालनि खां इलाज वठी रहियो हो। लाहौर हाईकोर्ट नैब तरमीमुनि जे सदारती ऑर्डिनेंस खिलाफ केस में वफ़ाक़ी हुकूमत ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। अदालत अटॉर्नी जनरल ईंदड़ ॿुधणी ते अदालती मामलत लाइ तलब कयो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सदारती ऑर्डिनेंस हंगामी सूरतहाल में ई जारी थी सघे थो, पर तरमीमूं PTI बानी ते दबाव विझण लाइ कयूं वयूं। नैब तरमीमुनि सां वॾा रेफरेंसिस मुतासिर थींदा, जंहिंसां ॾफेड़ पैदा थींदा। अदालत खे इस्तदा आहे त सदारती ऑर्डिनेंस ज़रिए नैब तरमीमुनि खे कलदम करार ॾिनो वञे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सियाहत जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मुल्क जे सियासी, समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ीअ लाइ पाकिस्तान जी सियाहती सलाहियतुनि मां फ़ाइदो हासिल करण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर जो चवण है त पाकिस्तान में सियाहत जा बेपनाह मौक़िआ मौजूद आहिनि। ख़िते जो ही हिस्सो हिकु भरपूर तारीख़ी विरसो आहे। वज़ीर आज़म जो चवण है त दुनिया में सियाहत हिकु मुतहरक शोबे तौरु उभरी रही आहे। क़ुदरत पाकिस्तान खे सरसब्ज़ मैदाननि, दरियाहनि ऐं जबलनि जे सिलसिले सां नवाज़ियो आहे। पाकिस्तान मोहनजो दड़ो, महरगढ़, हड़प्पा ऐं गंधारा जहिड़नि क़दीम तहज़ीबुनि ते ॿधलु आहे। हुकूमत सियाहत जे सनत में कारोबारी क़दमनि खे हथी रही आहे। सियाहनि जे लाइ आसान वीज़ा निज़ाम आणे रहिया आहियूं। 126 मुल्कनि जा सियाह बिना फीस जे फास्ट ट्रैक वीज़ा हासिल करे सघनि था। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ जे अॻवान ऐं सेनेट में ऑपोज़िशन लीडर सेनेटर शिबली फराज जो नालो हिकु भेरो ॿीहर एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां हिकु हफ़्ते अंदरि कढण जो हुकम ॾेई छॾियो आहे। अदालती हुकम में चयो वियो आहे त अदालती हुकम ते अमल दरामद न थियो त घरू सेक्रेटरी खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियणो पवंदो। सरदार साले भोताणी जे घर ते छापे वारो मामलो। सिंध जे घरू खाते बलोचिस्तान हुकूमत खे लिखियल एहतिजाजी ख़त वापसि वठी छॾियो। घरू खाते जे ज़रिए मूजिबि असांखे कंहिंजे क़िस्म जी वज़ाहत जी ज़रूरत नाहे। कराची शहर में पाणी जे मसइले जे हल लाइ क़दम खयां पिया वञनि। शहरनि खे तमामु जल्द मयारी पाणी मिलण जो सिलसिलो शुरू थी वेंदो। लाइन लॉसिस खे ख़तमु करण लाइ धाबे जी ते कमु हली रहियो आहे। हब डैम मां नवां कैनाल बि कढिया पिया वञनि। वफ़ाक़ खे कराची में सीड़पकारी करण जी ज़रूरत आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो रिसर्च एंड इनोवेशन सेंटर जो इफ्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आइनी अदालत वक़्त जी ज़रूरत आहे। समूरी जमायतूं आइनी अदालत ठाहिण जे हक़ में आहिनि। अदालतुनि में लखें केस इल्तवा जो शिकार आहिनि। ग़रीबनि खे इंसाफ़ न मिली रहियो आहे। आइनी अदालतुनि जे ठाहिण खां पोइ अवाम खे जल्द इंसाफ़ मिली सघंदो। कानून ठाहिण पार्लियामेंट जो कमु आहे। पार्लियामेंट ई मुल्क जो वॾो इदारो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में अमन सूरत हाल इंतहाई ख़राब है। अवाम की जान ऐं माल की हिफ़ाज़त लाइ सूबाई हुकूमत वटि का भी एजेंडा नाहे। सूबे में तालीम ऐं सिहत जो निज़ाम तबाह थी वियो आहे। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जूं पिशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो बिलियन ट्री मनसूबो टिम्बर माफ़िया हवाले थी वियो आहे। बिलियन ट्री मनसूबे में अरबे रुपयनि जी करप्शन कई वई। दादू में सरकारी ज़मीन की अलॉटमेंट में मुबैना बेक़ाइदगियूं। 2 ऑफिसरनि खे हटायो वियो। चीफ सेक्रेटरी जे तर्जुमान मूजिबि एडिशनल डेप्टी कमिश्नर 1 दादू जावेद अली लाड़क ऐं असिस्टेंट कमिश्नर शाहनवाज मीरानी खे उहिदनि तां हटायो वियो। 2 ऑफिसरनि खे कमिश्नर हैदराबाद जी सिफारिश ते फारिग कयो वियो। 2 ऑफिसरनि खांगी पार्टी MS लुंड जी गैर कानूनी हिमायत कई। अमेरिका के बचाव वाले वज़ीर इसराइल हिज़बुल्लाह विच में एक वॾी जंग के ख़तरे जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। लॉयड ऑस्टिन जी लंदन में बरतानवी और ऑस्ट्रेलिया के बचाव वारनि वज़ीरनि सां मुलाक़ात। अमेरिकी बचाव वारे वज़ीर चवे थो इसराइल हिज़बुल्लाह विच में एक नए जंग जो ख़तरो साम्हूं आयो आहे। एक अहिड़ी जंग जेका इसराइल ऐं लिबनान लाइ तबाहकार साबित थी सके थी। इसराइल ऐं लिबनान छिकताण वधाइण बदिरां मुख़्तलिफ़ रस्ता चूंड करे सघनि था। तकरार जो
सिफारती हल्ब सारा जोगो अमल है इसराइल के तहफ़ुज़ लाए पंहिंजो अज़्म तब्दील नथा करे सघूं। पंजाब के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात। इस्लामाबाद में बरसात सबब केतिराई बिजली जा फीडर ट्रिप थी विया। रावलपिंडी, इस्लामाबाद, झेलम, गुजरात ऐं हाफिज़ाबाद समेत मुख्तलिफ शहरनि में बरसात। सब खां वधीक बरसात चकलाला में 124 मिलीमीटर रिकॉर्ड, बोखरा में 114 मिलीमीटर बरसात पई। आज़ाद कश्मीर के इलाइक़े ज़िले बाग भंभीर में ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु बरसात। नखियाल, आज़ाद कश्मीर ऐं ॿियनि इलाइक़नि में राति खां बरसात जारी। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में हिन वक़्त ताईं 120 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड।